नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से ताकि भिटिया का खबर ॾींदा हलूं त भिटिया में मरकज़ी मातमी जलूस अंजमन शिया हैदरकरार खंदक कमेटी जे इमाम बारगाह तां बरामद कयो वियो। मातमी जलूस में गाज़ी अब्बास अलमदार जा अलम पाक समेत शहज़ादा अली असगर अलैहिस्सलाम जो झूलो पाक ऐं ताबूत समेत केतिरा ई ज़ुलझना कढिया विया। मातमी जलूस जे गुज़रगाहनि ते शहज़ादा अली असगर अलैहिस्सलाम शबीलूं पिण लॻायूं वियूं। मातमी जलूस उॻियनि जे पिण तां थींदो। दरगाह भिटाई ते पहुतो। दरगाह भिटाई ते सीना ज़नी करे सैयद पीर अब्बास शाह लतीफ़ी जे हवाले तां इमाम कासिम अलैहिस्सलाम जी मेहंदी बरामद कई वई। मातमी जलूस दरगाह भिटाई तां थींदो पंहिंजे मुक़रर रस्तनि लतीफ़ कॉलोनी गुलाम शबीर चौहान जे इमाम बारगाह ते पहुतो, जिते अज़ादारनि पारां नोहा ख़्वानी ऐं सीना ज़नी कंदे पंहिंजे मुक़रर रस्तनि तां थींदो नहर थियो। सिक्योरिटी इंतहाई सख़्त कई हुई। शहर जे मेन चौराहनि ते सीसी कैमरा बि नस्ब कया विया हुआ। SSP मटियारी आसिफ अहमद बुगियो पाक आर्मी रेंजर्स ऐं पुलिस नफ़री जलूस जी निगरानी करे रही हुई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।